पासे अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सोबुदेरो में ॻोठ अली मर्दान मंगणेजो में हथियारबंदनि घर में घिड़ी वाजिद अली मंगणेजो खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। इतलाबाद पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतक़िल कयो आहे। अव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त सोबुदेरो जे ॻोठ अली मर्दान मंगणेजो में हथियारबंदनि घर में घिड़ी वाजिद अली मंगणेजो खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। इतलाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश अस्पताल मुंतक़िल कयो आहे। अव्हांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त सोबुदेरो जे ॻोठ अली मर्दान मंगणेजो में हथियारबंदनि घर में घिड़ी वाजिद अली मंगणेजो खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। इतलाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश अस्पताल मुंतक़िल कयो आहे। असां ज़िक्र कंदा हलूं त सोबुदेरो जे ॻोठ अली मर्दान मंगणेजो में हथियारबंदनि घर में घिड़ी वाजिद अली मंगणेजो खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। इतलाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश अस्पताल मुंतक़िल कयो आहे। इन हवाले सां राब्तो कयो आहे सोबुदेरो में आवाज़ टीवी जे रिपोर्टर फज़ल मंगी सां। जी फज़ल, कहिड़ा अपडेट्स आहिनि? ॿुधाईंदो हलां त सोबुदेरो थाणे जे हद ॻोठ अली मर्दान मंगणेजो में मामूली ॻाल्हि तां अणबड़ सां जवाबदारनि जे ॿिनि ॿारनि जे पीउ 25 साला वाजिद वलद ख़ान मोहम्मद उर्फ़ कांदड़ो मंगणेजो खे घर में घिरी अंदरि गोलियूं हणी क़तल करे फरार थी विया। मक़तूल वाजिद मंगणेजो लाश ऐं वारस सोबुदेरो अस्पताल खणाए आया, जिते पोस्टमार्टम करण खां पोइ लाश वारसनि जे हवाले करे वियो। मालिकनि जे शक जी बुनियाद ते 2 जवाबदार गिरफ़्तार कराए विया आहिनि। 3 जवाबदार फरार आहे ऐं वाक़े जो हिन वक़्त ताईं को बि केस दाख़िल थी न करे। जी ठीक है, वरी महिरबानी अव्हांजी अपडेट करण लाइ।